नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के भोजदार वॾा खे ख़बर ॾींदा आहिनि। भोजदार वॾा थाणे जे हथ ॻोठ गुडू सियाल ते ॾींहुं ॾिठे जो 5 खां वधीक हथियारनि जो नज़र उर्फ़ ठारू सियाल जे घरनि में दाख़िल थी संदसि घर भातियुनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते तशद्दुद ख़िलाफ़ ॻोठाणनि जो भोजदार वॾा ठरी मीरवा लिंक रोड ते पंहिंजनि मासूम ॿारनि ऐं औरतुनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ॻोठाणी नज़र उर्फ़ ठारू सियाल, फरज़ाना सियाल, साइमा सियाल ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त बाअस जवाबदार इनायत सियाल, आसू सियाल, चको सियाल ऐं ॿियनि नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती असांजे घरनि में दाख़िल थी 4 खां 5 लख रोक रक़म, 3 तोला सोन ऐं ॿियो क़ीमती सामान हथियारनि जे ज़ोर ते फुर करे फ़रार थी विया। हिननि चयो त ज़ालिमनि ज़ुल्म करे छॾियो आहे। मुंहिंजी मासूम न्याणी जे ॾाज लाइ गॾु कयल रोक रक़म ऐं सोन खणण समेत सख़्त तशद्दुद जो निशानो पिणु बणायो आहे। जॾहिं त ॻोठाणनि DIG सखर, SSP सखर समेत वस वारनि खां अपील कई आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में SSP खेरपुर ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।